को तो डिसे सला या थे तो मां नाच कया थी दे दिस सही मुझे बन हाय मुझे रांझन बा अथी मां बा के करे कंदो मालिका तो की वाड़ी बा मुझे आदि भलाई थींदी मालिक मेहरबान थींदो अल्लाह कंदो राजन खे कुछ भी न थींदो सबर कर मालिक तुंहिंजी न बुखुन दुखुन जी असांखे परवाह न आहे रातनि जूं रातियूं असां पंहिंजे पेट खे पथर ॿधी सुम्हंदा आहियूं पोइ बि तुंहिंजे दर ते का शिकायत कोन कई आहे इन्ही उम्मीद ते ज़िंदगी गुज़ारींदा आहियूं अॼु या सुभाणे इहे ॾुख दर्द ऐं सूर ख़तम थी वेंदा इन्ही उम्मीद ते असांजा नस्ल दर नस्ल ख़तम थी विया पोइ बि मालिक असां का शिकायत तोखां कोन कई बसि असांजी हिकिड़ी इल्तिजा आहे असांजे मथां बीमारियुनि जी का मुसीबत न विझ बसि असां ते रहम कर असांजे नौजवाननि खे पंहिंजी ज़िंदगी बख़्शे ॾे मालिक कोन जी सघंदासीं असां पंहिंजे बचनि खां सवाइ रहम कर असां ते पंहिंजो रहम कर बाज कर पंहिंजी मालिक सही संभाल दी पाण खे संभाल कया कुछ भी कोन थींदो रांझन खे अल्लाह कंदो सही थी वेंदो रांझन तोखे ख़बर कोन्हे त तोखे बि नांग ॾंगे वियो हुनजो सॼो हज़ार चूसे कढी छॾियो हुयो जल्दी बेबुल दुख सुर ज़िंदगी जो हिसो हूंदा आहिनि हयाती वारो छॾे न आहे वेंदो अल्लाह मालिक साईं असां मथां ज़रूरु रहम कंदो अल्लाह ज़रूरु रहम कंदो भलाई थींदी मालिक भलाई कंदो महिरबानी थींदो राजा खे कुझु बि न थींदो तूं सब्र कर सोप सीरियल मोहब्बतुनि जो माग तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।